घोटकी भरसां ॻोठ शेरू महर में 7 वेरनि जी ॿारड़े अब्दुल मुतईन काज़ी सां बदफ़ैली केस में गिरफ़्तार जवाबदार कुर्बान महर खे रिआयत ॾियण ऐं आदलपुर पुलिस पारां केस खे ख़राब करण जी कोशिश ख़िलाफ़ सिंध मेमण ताज सॾ ते नसीम मेमण, कलीमुल्ला मेमण, माशूक मेमण प्रेस क्लब घोटकी ॿाहिरां एहतिजाजी मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। अब्दुल वतीन मुंहिंजो पुटु आहे, 7 साल एज आहे हुनजी। तनाज़ ॾाढा ई जिंसी कई आहे, असांखे इंसाफ़ खपे। जवाबदार हिन महिल ताईं एएसआई अख्तर झटियालो वियो ई वेठो आहे। हफ़्तो थी वियो आहे पर हिन महिल ताईं का बि केस जी जेका कारकर्दगी न ॾेखारी आहे। आईजी सखर का, एसएसपी साहब घोटकी का, डीएसपी घोटकी का ऐं एसएचओ आदलपुर का त महिरबानी करे गिरफ़्तार जवाबदार अब्दुल मतीन जे जेको ॾोह में शामिल आहे कुर्बान महर, उनखे जल्द से जल्द चालान करे कोर्ट में आंदो वञे। कुर्बान महर जेको वेशी दरंदो आहे उन छोकिरे सां जिंसी ॾाढाई कई। साहब आज जी सिंध के असां अपील था कयूं, हिन काज़ी बिरादरी मुतासिरीन आहे, हिन सां इंसाफ़ कयो वञे। हिन अहिड़ी हिकु दर्दनाक हिन वाक़ियो कयो आहे जेको कंहिं हिनखे फांसी खां सवाइ हिन सज़ा जे लाइक़ ई न आहे। कैमरामैन शाहिद चने सां गॾु नियाज़ चनो, सिंध टीवी न्यूज़ घोटकी।